चांद मुहर्रम का नजर आ गया, छा गई गम की फजा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, न्यूज़ 4 सां सदाम अली अबड़ो। जीअं त मुहर्रम जो चंड जॾहिं नज़र ईंदो आहे त हर जॻह ते हिकु ग़म जो ऐं ॾुख जो माहौल थी वेंदो आहे। लारकाने शहर जूं हिन वक़्तु जेके बि तयारियूं हली रहियूं आहिनि, असां तव्हांखे उहा विज़िट कराईंदासीं। तव्हांखे लारकाने जे हर तरफ़ हर पाड़े में हर जॻह ते तव्हांखे वठी हलंदासीं ऐं तव्हांखे विज़िट उतां कराईंदासीं। नाज़रीन, तव्हांखे ॿियो इहो बि ॿुधाईंदा हलूं त मुहर्रम शरीफ़ जेको हूंदो आहे त हिकिड़ो ग़म ऐं ॾुख जो महीनो हूंदो आहे ऐं हिन 10 ॾींहंनि में हर जॻह ते मातम हूंदो आहे ऐं ॾुख हलंदो आहे। नाज़रीन, ॿियो त हर जॻह ते जीअं तव्हां ॾिसंदा आहियो त कैंपियूं ऐं ॿियो इंतिज़ाम हूंदा आहिनि, पर जेके सिंध गवर्नमेंट जा जेके इंतिज़ाम आहिनि उहे बि तव्हांखे असां ॾेखारींदासीं। सिंध गवर्नमेंट कहिड़ा इंतिज़ाम कया आहिनि। ऐं असांजे न्यूज़ 4 ते तव्हांखे हर वक़्तु मुहर्रम ताईं तव्हांखे हर ख़बर असां ॾींदा रहंदासीं। अर्श से आंसू बहा